तेरा जान ले गया, हाय सारे अरमान ले गया। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे रावलपिंडी का ख़बर ॾींदा हलूं त ISBR पाक फ़ौज जे योम दिफ़ा ते आओ चले शहीदों के घर जे नाले सां प्रोमो रिलीज़ करे छॾियो आहे। राहत फ़तेह अली ख़ान जी आवाज़ में जारी कयल इहो गानो मुल्क लाइ पंहिंजी सिर क़ुर्बानियूं कंदड़ शहीदनि जे नाले कयो वियो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल आसिफ गफ़ूर प्रोमो जारी कंदे चयो त 6 अक्टूबर 2019 ते योम दिफ़ा ऐं शहीदनि जे मौक़े ते हर शहीद खे यादि कयो वेंदो। गुज़िरियल साल जीअं अचो त शहीदनि जे घर हलूं, हुन सां गॾु हिन कश्मीर बणिजंदो पाकिस्तान जो हैशटैग भी इस्तेमाल कयो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।